घोटकी में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त घोटकी में GDA जे MPA सरदार अली गौहर खान मेहर ऐं अॻूणो सूबाई वज़ीर सरदार अली नवाज़ खान उर्फ राजा खान मेहर ऐं अॻूणो ज़िले काउंसिल जो चेयरमैन हाजी खान मेहर ज़मानत कराइण लाइ घोटकी जी अदालत पहुची विया आहिनि। अदालत सरदार अली गौहर खान मेहर, सरदार अली नवाज़ खान उर्फ राजा खान मेहर ऐं हाजी खान मेहर जी 1-1 लख रुपयनि एवज़ अबूरी ज़मानत मंज़ूर करे वरिती। अदालत में पेशी दौरान सरदार गौहर खान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सब शयूं फेक आहिनि। सियासी इंतकामी कार्रवाई आहे छा जेके घोटकी डिस्ट्रिक्ट जेको रिज़ल्ट ॾिनो उन जे करे, न त उन माण्हू जो वजूद ई कोन्हे जेको माण्हू अगवा जे लाइ पहिरियों सुप्रीम कोर्ट में यानी पुलिस सॼी इंक्वायरी करे इहा रिपोर्ट कई त उन माण्हू जो वजूद ई न आहे। वरी हाणे इहो पंथ थियो आहे, इंशाअल्लाह अल्लाह साईं कंदो त मेरिट ते थींदो सभु कुझु। अच्छा, तव्हां छा था सम्झो त जेको नौजवान उहो आहे ई न हिन दुनिया में, उन सिर्फ़ु हथरां सॼो फेक आहे, कूड़ आहे ऐं सभिनि खे ख़बर आहे। इहा ॻाल्हि त स्क्रीन ते आहे, पर मां हाणे ते कुझु नथो चवणु चाहियां। शायदि अदालत में शइ आहे, इंशाअल्लाह ख़ुदा कंदो त सभु शइ ज़ाहिर थी वेंदी ऐं जंहिं माण्हू बुराई कई आहे उनखे अल्लाह साईं सज़ा ॾींदो। अच्छा, जेको फिरियादी आहे केस जो, उन पारां हिन में इहो बि ॼाणायो वियो आहे त आलम पाक जी ऐं कब्रिस्तान जी ज़मीन ते जेको तव्हांजो मसइलो कब्ज़ो कयो उन ते को जहिड़ो हलंदड़ो तव्हांखे ख़बर आहे कहिड़ो कब्रिस्तान आहे, कहिड़ी मुंहिंजी ज़मीन, कहिड़ी ॻाल्हि सभु कूड़ आहे। ऐं न असांजी ज़मीन आहे, को महरनि सां तनाज़ो हलेसि थो त महर तमामु वॾी क़ौम आहे, लखे एकड़ महरनि जी ज़मीन, लखे माण्हू आहिनि, उन ते उनजो कंहिंसां अगरि आहे त उन सां असांजो वास्तो त कोन्हे इन ॻाल्हि जो। ऐं हिन जो इहो केस अॻ में हाई कोर्ट में महरनि सां हलंदड़ो जेको उहे खटे विया उन्हनि खे आहिनि, पर उहो उन्हनि जो ज़ाती मसइलो आहे, इन सां असांजो को तालुक़ आहे। अॼु तव्हां अदालत में पहुतो ज़मानत लाइ, छा तव्हांजी ज़मानत मंज़ूर थी? जी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।